वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा मअकुम। मेहरबान साथियों, मुकर्रर वक्त में हिकड़े चूंडियल उन्वान मजा मुख्तसर मौजे सां बयान करण जी कोशिश कंदासीं। शाह अल्लाह रब्बुल आलमीन असांजो ॿुधण ऐं ॿुधाइण, सम्झण ऐं सम्झाइण क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। ये दुनिया सबब की दुनिया है, असबाब की दुनिया है। ये दुनिया वसाइल की दुनिया है, इंतहाई दुनिया मसाइल की दुनिया है। जेकी गुजारे इन्हें पास कोना को सबब है, का मेहनत है, का जोखोड़ा है। वही यही दुनिया के वसाइल जे पोया के ज़राइल जे पोया भज डुक लगी पई है। यही दुनिया है, मसला है, मसाइल खत्म ही न साथे। इन दुनिया के अंदर आऊं अमी पंजी मर्जी सां कोन आया। तकब्बुर, गुरूर, आकड़, होड़, पंजे पाण के ताकतवर समझण, पंजे पाण के बेपरवाह समझण, अला मुखे कंहिंजी का परवाह कान्हे। इहो चवंदे माण्हू पेश कंदो आहे त आऊं कमज़ोर आहियां, जॾहिं जॾहिं परवाह थींदी। इंसान मोहताज है, एक ॿिए सां पाण जुड़ियल आहे। केर बि पंहिंजे पाण ते गुरूर ऐं तकब्बुर न करे। अल्लाह रब्बुल आलमीन जी मर्ज़ी सां दुनिया में आया आहियूं। हिन दुनिया में गौर फिक्र कयो त इंसान खां वधीक ताकत में ॿी मखलूक मौजूद आहे। जानवर को ॾिसो, छा उनजी ताकत आहे, केॾो उनजो पावर आहे। इन दुनिया के अंदर इंसान अगर थोड़ो गौर करे तो उम्र में, जमाल में इंसान का अधिक भी मखलूक है। असानी जमाल, असानी उम्र मुख्तसर, केतरी मुख्तसर। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में जानदार लगायो, सुनन में माजा के अंदर मौजूद है। यो मफ़हूम बुखारी शरीफ के अंदर मौजूद है। अज 60 साल वाला मानू को जीवन चाहे तो 80 साल वाला मानू जीवन चाहे। चाक चंगो भलो तंदुरुस्त सेहतमंद मानू को जीवन चाहे तो बीमार बिस्तरे ते पियो आहे, अस्पताल पियो आहे, वो मानू जीवन चाहे। बेरोजगार मानू भी इन दुनिया में रहे तो रोजगार का वाबस्ता मानू, मशगूलियात का वाबस्ता मानू रहना। हर इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में पैगाम बार-बार याद दिया है। फरमाए तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर। बरकत वाली जात अल्लाह की है, बियदिल मुल्क, जे हथ में हर तरह जो इख्तियार, हर तरह की हुकूमत, हर तरह की मिल्कियत, हर तरह जो पावर, हर तरह की ताकत, हर तरह की कुव्वत बियदिल मुल्क उन अल्लाह के हाथ में है। वो हुवा अला कुल्लि शैइन कदीर, वो अल्लाह हर शय ते, हर मामले ते कुदरत वाला है। वो अल्लाह है अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात, जे जिंदगी के पैदा कयो, वल मौत वल हयात, मौत के मरण जो निजाम है। अचण ऐं वञण जो विच वारो जेको मरलो आहे। दुनिया में को माण्हू आयो, पर दुनिया में को माण्हू बीतो। अचण ऐं वञण जे विच वारे वक़्फ़े के, विच वारे वक्त के पाण जमाल चऊं, पाण जिंदगी चऊं, पाण हयाती चऊं, पाण लाइफ चऊं, पाण एज चऊं। जेड़ा भी शेप ॾियो, जेड़ू भी शक्लूं ॾियो, जेड़ा भी लफ्ज़ ॾियो, अचण ऐं वञण जो विच वारो जेको हिस्सो आहे, इहा जिंदगी आहे। केतिरो हिस्सो तव्हांखे मिलंदो, जमाल पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां मुंतख़ब कई आहे। रंग केड़ो हुजे, पाण पंहिंजी मर्ज़ी सां मुंतख़ब कयो हुजे। उम्र केतिरी हुजे,
बेवस आहियूं। रंग कहिड़ो हूंदो दुनिया में तव्हांजो, बेवस आहियूं। इलाइक़ो कहिड़ो हुजे, मुल्क कहिड़ो हुजे, बेवस आहियूं। ज़बान कहिड़ी हुजे, बेवस आहियूं, लाचार आहियूं, पंहिंजी मर्ज़ी सां न आहियूं। रब साईं फरमायो अलम यकुन नुतफ़तम मिन मनी युमना। इंसान तो गौर फिक्र कर, इंसान जी पैदाइश तख़लीक़ जी शुरुआत किथां खां आहे। रब ने फरमाया हिकड़े कतरे जी इब्तिदा काने का, हिकड़े कतरे खां या कहानी शुरू कोन थी आहे। वो परवरदिगार हिकड़े कतरे मजा इंसान के पैदा करे को, इंसान जो शक्लियों उठाए को, इंसान जा शेप बदे को। रब ने फरमाया वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। ये जेका शक्ल है न इहा आम वहां पंहिंजी मर्ज़ी सां कोन ठाहे। कमाल तख़लीक़ है, एडी शाहकार तख़लीक़ है अल्लाह रब्बुल आलमीन जी, जो चार क़स्मन सां अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जी तख़लीक़ जी खूबसूरती जा तज़किरा कया। फरमाए वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। कसम है इंजीर जो, कसम है जैतून जो, कसम है इन मक्के शहर जो, इन बलद अमीन जो। फरमाए कसम है तूर पहाड़ जो। ये चार मुख्तलिफ सरजमीनन सां ताल्लुक़ रखंदड़ अल्लाह रब्बुल आलमीन जा अज़ीम कसम है। इन कसमन सां अल्लाह रब्बुल आलमीन अॻी ॻाल्हि कहिड़ी पियो करे। फरमाए लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। इंसान के सां खूबसूरत बेहद में ठाहियो आहे। इंसान जी तख़लीक़, इंसान जो सांचो, इंसान जो ढांचो, इंसान जी शक्ल ऐं शेप इहा एडी जो खूबसूरत आहे। इंसान जी अखियुनि ते जेकॾहिं गौर करे, इन अखियुनि खे जेकॾहिं थोरो बि साइज़ खे हेॾा हेॾा कंदव, तव्हांखे पाण खे उहा साइज़, तव्हांखे पाण खे उहा शक्ल वणंदी कोन। मिसाल ॾींदे आउं अर्ज़ कंदो आहियां, जेकॾहिं बिल फ़र्ज़ थोरे लम्हे जे लाइ एक्सरसाइज़ ख़ातिर, मिसाल ख़ातिर फर्ज़ी ॻाल्हि कंदे पाण खे जेकॾहिं हींअर इख़्तियार मिले त तूं वञी पंहिंजी शक्ल पाण सेट कर। मूंखे अव्हांखे घणा ॾींहं लॻंदा, घणनि ॾींहंनि खां पोइ मुतमइन थींदो त हाणे हीअ शक्ल कामिल आहे, हाणे मुकमल आहे, हाणे बिल्कुलु ठही आहे, वणे थी। ॾींहं में 100 तस्वीरूं कढाइण खां पोइ मुतमइन हूंदासीं। सेल्फियुनि जा बि शौक़ीन हूंदासीं, फोटोनि जा बि शौक़ीन हूंदासीं, वरी हुन जा फिल्टर चेंज कंदे मुतमइन नथा रहूं यार ही तस्वीर भली कान्हे, हू भली आहे। हेॾा परवरदिगार वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। उहो अल्लाह है जंहिं मां जीजल जे पेट जे अंदर तव्हांजो शक्लियूं पे ठाहियूं। हुन रब साईं जो नाम आहे, उनजो इस्म मुबारक आहे अल मुसव्विर। आऊं ही दुनिया जे अंदर आयासीं, अख खोलीसीं, बेवस लाचार मजबूर अखियूं आहिनि, सुञाणप कान्हे का, कन आहिनि ॿुधण ऐं सघ कान्हे सम्झण जी। इहे पेर नंढड़ी साइज़ जे अंदर आहिनि, माइक्रो साइज़ जे अंदर आहिनि, इन्हनि में को हलण जी सघ कान्हे का। हथनि जी साइज़, आङुरियुनि जी साइज़ तमामु नंढड़ी आहे, मुख़्तसर आहे। आयो आहे त एॾो बेचैन रड़ियूं कंदे, दाहूं कंदे दुनिया में पहुतो आहे। इन दाहन ते घरवारा ख़ुशि थिया आहिनि, इन जे रोइण ते घरवारा ख़ुशि थिया आहिनि। इहो इन जो अचण जो एज़ाज़। इस्लाम केॾो ख़ूबसूरत दीन आहे, इंसान जी अज़मत केॾी ख़ूबसूरत ज़िक्र कई आहे। आयो आहे इंसान तब मोहतरम आहे, तब उनजो एज़ाज़ आहे, तब उनजो प्रोटोकॉल आहे, उनजो हक़ीक़ो आहे, उनजी ख़ूबसूरती आहे, उन नेमत जो इज़हार आहे। चाहे पुट आहे, चाहे रहमत आहे, धीउ आहे, न्याणी आहे, अंदाज़ो लॻाए तो वरी इंसान जे दुनिया मां थो वञे मुस्लमान। इस्लाम एॾो ख़ूबसूरत दीन आहे, एॾो एज़ाज़ वारो दीन आहे। उनखे अलविदा कयो थो वञे, वॾे एहतराम सां अलविदा कयो थो वञे, दुआनि जो ख़ूबसूरत तोहफ़नि सां अलविदा कयो थो वञे। रब साईं वटि सिफ़ारिशी थी बीहूं था, परवरदिगार हिन जूं ग़लतियूं, हिन जूं ख़ताऊं अल्लाह खे माफ़ फरमा। अचण महिल बि इस्लाम ख़ूबसूरती जा पैगाम ॾिना, वञण महिल बि इस्लाम ख़ूबसूरती जा पैगाम ॾिना। इन इंसान अल्लाह जी नेमतनि जी नाशुक्री अॼु तमामु घणी कई आहे। आम अमी हिन महफ़िल में या जेसी ते आवाज़ वञे पियो, मूंखां वधीक तजुर्बे में माण्हू मौजूद आहे। दुनिया खे परखियो वेठा आहे, दुनिया खे जांचियो वेठा आहे। 10 साल अॻु में जी ज़िंदगी ॾिसो ऐं हींअर वारी ज़िंदगी ॾिसो। सहूलियतूं केतिरियूं आहिनि, आसाइशूं केतिरियूं आहिनि, नेमतूं केतिरियूं आहिनि। रब्बुल आलमीन कुरान मजीद में जाए जाए ते नेमतनि जा तज़किरा फरमाया। रब्बुल आलमीन जा अंदाज एॾा ख़ूबसूरत, एॾा बहितरीन, कंहिं बि ॿोली जंहिंमें अदबी लियाकत जी ॻाल्हि कजे, उनजे लिटरेचर जी ख़ूबसूरती जी ॻाल्हि कजे, कॾहिं कॾहिं हिकिड़ी ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ ॻाल्हि खे बार बार दोहराए।
गाल की वैल्यू उनकी कदर कीमत उनके एहसास की तासीर पैदा कर देला एकड़ी गाल के बार-बार दोहराए ए कदर ये सिलवा तो वदी जामे किस्म की मालूमात के मुख्तसर लफ्ज़ में बयान करे जेके जामे कलिमात जो कुरान मजीद अजीम मौजू है इन जी सिफत है जामे कलिमात लफ्ज़ थोड़ा मफहूम तमाम घणो यह सिफत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मौजूदाना तौर पे मिली है बुखारी शरीफ के अंदर रिवायत है और तीन तो जवाबिउल कलिम मां मोहम्मद मुस्तफा के जामे कलिमात मिला है कुरान मजीद ते गौर फिक्र को दाके कुरान मजीद समझण खातिर बुधाऊं कोता पढ़ूं कोता कुरान मजीद घर में मौजूद है घर के अंदर नेमत मौजूद है घर की हर शय ते पण तफसरा कदा है वीते जिकरे रंग करावदा घर में कलर करावदा कई मानसा मशवरा कदो कारीगर में भलो हो जे रंग में भलो हो जे अदा रंग जा शेप कलर शेड खूबसूरत लगन रंग थियो 3 महीने का को बड़ी गाली शुरू यार हां जो शेड जो ना घट जो पियो ने यार वैरायटी घटा है तहां दिसो अलमारी फर्नीचर टेबलन ते घर में तफसरा थींदा है मोबाइल ते तफसरा थींदा है बर्तन वठो था थां वठो था उन्हन के संभालो था जांचो था घर के हर फर्द ते तहां तफसरा कंदा हो उन जी देखभाल कयो था आवा के अर्ज कंदो हला इने घर के अंदर एक अजीम किताब जो किताब आम किताब कोने अल्लाह जी गुफ्तगू आ अल्लाह जी कचहरी आ अल्लाह जो बयान है अल्लाह जो पैगाम है वो घर के अंदर मौजूद है केतरो फासलो केतन फिटन जो फासलो को बैलन जो फासलो कोने को अदकरार जो सफर कोने इने घर के अंदर वो कुरान मजीद पियो है इनके पढ़ने में इनके खणन में इनके समझण में मुख्य वाके घणो असर हो करे करे ये थी दो रोज 6 महीना वो घर के अंदर कुरान मजीद पियो है अजनबी पियो है ओपरो पियो है हर शय की देखभाल है हर शय के पाण दिसो पिया जांचो पिया उन समूसियत पैदा थी वने अपनायत पैदा थी वने पंजायत पैदा थी दिया ये कुरान मजीद अल्लाह जो कलाम है 2 मिनट जो कोई तासुराती इकड़ पैगाम मांगी घर जे में वजो पर कुरान मजीद के खणो सीने से लायो ए सिर्फ वो यो सोचो कि कलाम केजो इनमें पैगाम केजो अल्लाह रब्बुल आलमीन आवासा कुरान मजीद के जरिए गलाए हो पैगाम तो दे असाना पढ़ना के बुधर जरा तैयार कोन इन्हीं सिलसिले में एकड़ो लफ्ज तो मौजूद हो दुनिया सबब की दुनिया पर कदा कदा इन दुनिया के अंदर खिलाफ सबब खिलाफ जराए बगैर के सबब जे बगैर के जरिए जे को एड़ो कम थियो वने जे में अकल हैरान इंसान जी वसनी गाली कर इंसान वटो शय जो जवाब ही आओ अमा केदा खुश नसीब है बगैर के बदी जाखोड़ जे असा के अजीम पैगंबर के सरदार खातमुन नबीयीन प्यारे मिठड़े सोने मोहम्मद करीम साहब जो कलम नसीब अमा के समुद्र में के गोता खादा जबल धागिया ने पा रेत सहरा में पान के भटकिया के पण भूखू बर्दाश्त कयो आओ अमा कमाल केड़ो थियो पाजो मुजो अमा जो टैलेंट केड़ो आ जो मोहम्मद मुस्तफा हुए कोन ॾिठो थी उन जे अहले बैत ऐं सहाबा कराम खे कोन ॾिठो थी 100 साल गुजरिया 200 साल गुजरिया 1500 साल गुजरिया उन्हें मां को आया पर उन्हें के बावजूद अल्लाह रब्बुल आलमीन असा के कलमो नसीब सुभान अल्लाह समझो दा केडी बड़ी नेमत है कुछ मानन रसूल के दौर में गालियों हलाण लगा मुनाफिकीन के तरफ आए गालियों हलाण लगा मोहम्मद मुस्तफा असा जगह तुझी गाल को दा जो साले तुझे बतावलो का एहसान मुनाफिकीन के तरफ आए गालियों हलाण लगा हर इतने शेर जो जवाब अल्लाह रब्बुल आलमीन सूरह हुजरात में ने फरमाया ये मानो जो दा मोहम्मद मुस्तफा का कलमो पढ़ी ना दे एहसान कयो मुनाफिकीन की गाल फरमाया इन्हें चो कुल ला तमन्नु अलैहि इस्लामकुम तहां जो थोड़ो एहसान कोने लगा कलमो पढ़ो बल्लाहु यमन्नु अलैकुम अलहदाकुम लिल ईमान यो तो अल्लाह जो एहसान थो जो के ईमान की मारिफत सुजान पता करे वडे मा वडी नेमत
नेमत रब से गणा सूरह रहमान पढ़ो सिर्फ सूरह रहमान ते गौर फिक्र कयो रब साईं जेकर शुरू में बचई छे न ते जिन्न ऐं इंसान के मुखातिब थी अल्लाह से को फरमाए अल्लाह जी केड़े न केड़े नेमतन जो इनकार कंदो जुमलो पूरो आ मुकम्मल आ अल्लाह जी केड़े न केड़े नेमतन जो इनकार कंदो पर अल्लाह से यो सागो जुमलो हिकड़े चक्कर ब चक्कर टे चक्कर ना गालिबन 31 चक्कर सागियो जुमलो सागी आयत अल्लाह रब्बुल आलमीन बयान जो अंदाज दिसो एहसास नेमतन सो ताल्लुक जोड़न दी गाल ताद तासीर में पैदा थे दिल दिमाग में अल्लाह रब्बुल आलमीन तौहीद पुख्ता मजबूत थी वजे जो रब से जो फरमाया फबी अय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान वरी का नेमत जाना तो वही जो फबी अय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ही नेमतो फिला नेमतो बुधाओ केड़े नेमत जो इनकार कंदो वो अल्लाह है कि फरमाया हुवल्लज़ी जअल लकुमुस समा वल अबसार वल अफइदत कलीला मा तशकुरून वो अल्लाह है जे ताके बुधण जेला कन दिना एकड़ा माण्हू आहिनि जिन वीचारनि वटि कन आहिनि बुधण जी सघंदा कन मौजूद आहिनि बुधनि कोन था वीचारा ॿाहिरि एकड़ा उहे आहिनि जिन वटि कन बि आहिनि बुधण जी सघ बि आहे पर समझण नहीं सकता समझो ना ये मामूली नेमत ना इन्हें कन में जगह पानी जा बटरे कतरा हला था वजन या कहीं जी का गार पानी से समझ में नहीं अचे या कन में का थोड़ी तकलीफ थे थी दस गस पता नुस्खा इलाज मुआवजा बेचैनी थी ना केडी वडी नेमत है एकड़े ने कन मिला वजन बुधण जी सघ न हुजे एकड़े ने कन भी मिला बुधण जी सघ बाहे समझण नहीं सकता बेचारा चरिया बुधण था पर समझन ये नेमत कमाल जो नेमत पर कदर कोने रब से फरमाया हुवल्लज़ी जअल लकुमुस समा वल अबसार बसार अखियों वो सागी गाल वो सागी तरतीब एकड़े में बेचारा अखियों आहिनि नजर बीनाई का है एकड़ा वरी बेचारा उहे जिनके अखियों आहिनि नजर बाहे पर सुञाणा भी कान्हे वजन डाई लिहाज खत्म थी चुको आया शर्म निदामत शर्मसारी पाकीज़गी इफ़त दामनी खत्म थी चुकी अंदाज़ो लगाओ जेकर जे घर में अहां जाओ निपनियो वदा थियो जे घर में ना 20 साल रहा हो उन्हें घर में 5 मिनट अखियों बंद करे हलण का पोता के एहसास हो ई नेमत केनी वडी नेमत है अखियों बंद करे घर में जो थोड़ो हलण लाइट जो वाली थी वने ना कदर थे रब से ये नेमत गणा दो हमें वल अफइदत धड़कन दिल छाता सजो दारो आते सजी गाल दिल ते वाकई एकड़े माना में बिल्कुल गाल दिल ते जिस्मानी सजो जो डिपेंड करे तो एतमाद है ए सजे जिस्म जो इनसार है ना वो दिल ते रसूल करीम ने फरमायो अला व इन्न फिल जसद मुद्गतन इदा सलुहत सलुहल सार जसद फरमाए मुजा साथियो जिस्म के अंदर एकड़ो उज़्व वेड़ो है जेकर वो सही है समझो सजो जिस्म अना कम जो है वैदा फसदत फसदल जसद कुल्लु जेकर वो उज़्व कम करना छदे पर मैं सजो जिस्म बेकार है अदा वही कल्ब मुजा साथियो वो दिल धड़के पे तो ठीक है रुतबा औदा शोहरत प्रॉपर्टी मिलकत इज्जत सब विषय ताल्लुकात वाबस्तगियो दिल ना धड़के पर इन दिल धड़कन बंद कयो देखो केलो नाजुक मामलो है जेकर दिल जो प्रेशर घट थे न मिकदार का ब्लड प्रेशर मान जे लो जो तब वही तकलीफ अल्लाह से हर के शिफा अता फरमाए अल्लाह परेशान का दूर करे हर के जेकर दिल की धड़कन स्लो है तब परेशानी आ ए दिल की धड़कन तेज है तब खतरो ए जो इंसान नाजुक ए जो इंसान कमजोर ए जो इंसान बेबस इन्हें नेमत में रब से फरमायो वल अफइदत धड़कन दिल है जेकर दिल है तखना रुतबा प्रॉपर्टी
सभु आहिनि, पर जेकॾहिं धड़कण बंदि थी वई, जिस्म ख़ूबसूरत पियो आहे, घर साॻियो आहे, रिश्ता साॻिया आहिनि, उहिदा पंहिंजी जाइ ते, धड़कण बंदि थी वई, हाणे छा था चवनि? हाणे चवनि था अमानत, हाणे चवनि था मैयत, हाणे न घणी देरि न कयो, हाणे सॼो निज़ाम अरबे खरबे माण्हू दुनिया में हज़ार, दुनिया में पूरी दुनिया की तारीख में जेके पाकीज़ा तबको, बेहतरीन तबको, आला तरीन तबको, मासूमन जो खता तबको, वो दुनिया में गुज़री आऊं अहिड़ा नेक थी न दादा उन जे खाक जे बराबर कोन थिया। दुनिया जा बेहतरीन नेकोकार कोई दुनिया में गुज़री, इन दुनिया की धरती ते ॾोह ने जुर्मन जो एॾो वज़न रहियो, एॾी तारीख़ रही, जो दुनिया जा बदकार तरीन माण्हू, दुनिया जा काफ़िर जी इंतिहा माण्हू, ज़ुल्म जी इंतिहा माण्हू दुनिया में विया, ताक़तूं पावर हुया। रज़बर में अॻिए उम्मतनि जी तारीख़ ज़िक्र कई क़ुरान में, तन हिंदुअनि मिनल जिबाल बुयूता, पहाड़नि खे चीरे करे तराशे करे उनमें बहलात ठाहींदा, अॼु ताईं दुनिया जा अजूबा लॻा पिया, हज़ारे साल गुज़री। ताक़तूं, कुव्वतूं, रंगतूं, कद बुत, जिस्म, उम्र, ये सभई शयूं माज़ी जा किस्सा बणिजी चुका। मूंखे अव्हांखे एतिरी उम्र कोन मिलंदी, या तसली रखो। उहा जेका हदीस ज़िक्र पे कई थी, अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फरमाए तो, प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफा ने फरमायो, आमाल को अगवान को मुफ्ती को फाजिल को हिकड़ो माण्हू ॿुधाए सघे थो मूं वटि टाइम केतिरो आहे। ज़िंदगी जा तजुर्बा आहिनि, पंहिंजे तजुर्बे जी बुनियाद ते ॿुधाए रखंदा। ईअं बि कोन्हे त बीमार थींदासीं, पोइ कुझु वक़्तु अस्पताल हलंदासीं, पोइ माइट खयों पिया हलंदा, हिन डॉक्टर वटि बची वियासीं त वरी ॿिए वटि, ॿिए खां चढ़ी वियासीं त टे वटि। इहे सिलसिला तरतीब कोन्हनि, अचण जी तरतीब आहे, वञण जी आहे। रिश्तनि में अचण माण्हू जो सुकून कोन्हे, ॻाल्हि सम्झ में अचे, पर रोज़गार वारो माण्हू जो सुकून मुंहिंजो तबाह। हर क़िस्म जो माण्हू सुकून जी तलाश में सच्ची ॻाल्हि आहे भटके। को अयाशी जे सामान ना वञी चए थो सुकून आहे, को इन खां बची करे चए थो सुकून में आहे। इंसान हिन कशमकश जे अंदर, हिन चपकलिश जे अंदर रोज़ाना भटके पियो, दर बदर वारी ज़िंदगी गुज़ारे पियो। वो माण्हू दुनिया जे शोर शराबनि, धंधनि, झेड़नि झटनि खां अलॻि थी, ताननि मेड़नि खां अलॻि थी, ख्याल अचे थो थे अल्लाह जे घर में वञा, रब जे घर में वञा, उते को सुकून मिले। ऐं वीचारो उते पहुचे ऐं अॻे ई उते सुकून ख़त्म, माण्हू कढ लॻा पिया हुजनि, अंदाज़ो लॻाई माण्हू वींदो केॾां। हर पासे खां मायूस थी अल्लाह जे घर अचे ऐं वो वीचारो भटकी सटकी पहुचे। रब्बुल आलमीन त मेहरबान आहे, रब सां जो कदरदान आहे, पर ही रब्बुल आलमीन जा बाना उहे इस्लाह कंदा असां कयूं छा था। नेमतन के पहिरीं ॻाल्हि पाण सुञातो, नाशुक्री छो आहे, उन जो सबब छा आहे? हिकिड़ी ॻाल्हि असां सुञातो कोन्हे नेमतन खे। जॾहिं हिकिड़ी शइ खे पाण सुञातो ई कोन्हे कदुरु करो। हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे बेहतरीन क़िस्म जी मिसाल जे तौर ते आईफोन हुजे, कोई ॿियो को मोबाइल हुजे, उन माण्हू खे शइ जी ख़बर कोन्हे, हू जे फोन मिले फोन उनखे हलाइण न ईंदो, हुनजे लाइ फोन मिले फोन। पर जंहिं अख सवा ख़र्च कयो हूंदो न, उहो पंहिंजे जिस्म जो एतिरो ख़्यालु कोन कंदो जो मोबाइल जो, छो जो ख़बर आहे जंहिंजे ख़र्च केतिरो थियो आहे ऐं शइ जी क़दुरु क़ीमत केतिरी आहे। ऐं उहा मोबाइल जे हथ मां छॾाइजी वञे न, मोबाइल खां में पाण बि किरंदो बचे में, छो हुन माण्हू वटि इन शइ जी अहमियत आहे। पहिरीं ॻाल्हि जेॾी महिल असां शइ खे सुञाणो ई कोन था न, पोइ क़दुरु क़ीमत अहमियत इहे शयूं सभु बाद। अवां जंहिं फील्ड सां वाबस्ता आहियो उन फील्ड जे अंदरि उन्हनि शयुनि जी वैल्यू ऐं अहमियत खे अवां सुञाणंदा, ॿियो माण्हू नथो सुञाणे। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन जेके नेमतूं ॻणायूं, पहिरीं त काइनात जो निज़ाम क़ुरान में ज़िक्र कई, आसमान ते गौर कयो, चंड ते गौर कयो, सिज ते गौर कयो। हिकिड़ी सूरत जो नालो रखियो वियो चंड यानी क़मर, हिकिड़ी सूरत जेका आहे सिज जे नाले सां शम्स, का सूरत आहे तारनि जे नाले सां नजम,
अल्लाह रब्बुल आलमीन तज़किरा तो करे निशानी फरमाए इन्ना फी इख्तिलाफिल लैल वन नहार, रात ऐं ॾींहं जे फिरण में, फी ख़ल्क़िस समावाति वल अर्ज़, आसमान ऐं ज़मीन जी पैदाइश में रब्बुल आलमीन नेमतूं ॻणाए पियो, गौर फ़िक्र जी ॻाल्हि पियो करे पियो। असां अॼु जे मुस्लमान दीन मज़ा पंहिंजे फरमाइशी प्रोग्राम में 2 खां 3 शयूं वठी वेही रहिया, असांजो टोटल दीन ई हुयो। जेका नमाज़ पाबंद आहियां, आउं चवंदो सॼो दीन नमाज़ कचहरी में नमाज़ फिर आउं पाबंद आहियां, पर जेके ग़लतियूं मुंहिंजे अंदरि ॿियूं आहिनि उन जी जेकॾहिं ॻाल्हि थींदी न त पाण खे वणंदी कोन। सिर्फ़ नमाज़, को माण्हू रोज़े जो पाबंद आहे, पोइ चवंदोसीं ॻाल्हि रोज़े जो, बेरोज़गार जो जेको मामिलो करिणो हूंदो आहे उहो पाण कंदा, छो जो हू सम्झे थो दीन खे पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ हिकु ॿिनि शयुनि खे वठी वेही। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, पहिरीं वही नाज़िल थी, जंहिंजो नालो सूरह अलक़ आहे, जेके पाण आम तौर ते पंहिंजे मुआशिरे में इक़रा कंदा। पहिरियों 5 आयत 40 साल खां पोइ नुबुवत मिली आहे ऐं पहिरियों 5 आयतनि में नमाज़ जो हुकुम आहे। उलमा किराम बैठा आहिनि, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़, खलक़ल इंसान मिन अलक़, इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मा लम यअलम। रोज़े जो हुकुम है, हज, ज़कात, जिहाद, हलाल हराम, जायज़ नाजायज़ मसाइल। पहिरियों पैगाम चाहे इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़, पंहिंजे ख़ालिक़ जो तारुफ़, पंहिंजे ख़ालिक़ की सुञाणप ते रब आहे केरु। जंहिंमहिल रब जो तारुफ़ थियो त रब्बुल आलमीन ख़ालिक़ा मालिका अकेलो आहे, माबूद आहे, उनजी अज़मत दिल में वेही थी वञे, अक़ीदे तौहीद वेही थी वञे। हाणे जेको हुकुम अचे क़बूल आहे, हाणे पाण कोन कबो। यही शइ मोहम्मद मुस्तफा उम्मत खे इहा शइ दी, सहाबा जे तरीक़े सां तरबियत थी न। हाणे बहाना कोन, अकल राय क़यास सुस्ती बिरादरी ओड़ो पाड़ो ठीकु आहे, मुंहिंजो दिमाग़, इहे सभई शयूं ख़तमु। रब सां जो हुकुम आयो, ॻाल्हि ख़तमु थी। नमाज करण भी फर्ज थे 2 हिजरी में, रोजो करण जो फर्ज थे 2 हिजरी में, ज़कात करण भी फर्ज थे 2 हिजरी में। रसूल करीम नुबुवत मिलण खां पोइ मक्के जे अंदर 13 साल ॿिया रहिया। हाणे फर्ज़ी शयूं कोन पियो थियनि, पर जेॾी महिल अहकाम अचण लॻा न, धड़ा गॾिजी आया। कंहिं सहाबी को बहाना कोन कयो, 13 साल जहिड़ी शइ असां कोन ॾिठी। हाणे वरी नमाज़ पढ़ूं, वरी रोज़ा रखूं, वरी ज़कात ॾियूं, न ख़बर आहे त रब जे तारुफ़ सां हुननि सुञातो रब्बुल आलमीन जो क़द्र छा आहे। जीअं जो हुकुम आयो पे पंहिंजी जान जी परवाह कान्हे। मोहम्मद मुस्तफा फरमायो, ॻाल्हि ख़तम थी वई। अक़ल राय क़यास जी शयूं कोन, ख़्वाहिशूं कोन हिनखे। हुकुम अचे थो शराब हाणे हराम अथव, हाणे मां मुराद जेको पीए पियो त पीअंदे छॾे ॾे। अंदाज़ो लॻायो, तइलीम थी आहे, तरबियत थी आहे, वरना बाज़ नसीहतूं दिल के बहलाइण जे लाइ खोड़ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, सॼी ज़िंदगी ॿुधंदा पिया। जेसीं ताईं रसूल करीम जे उन्हनि ॾिनल मिज़ाज ऐं तरीक़े मुताबिक़ पाण तइलीम वारे फ़िक्र में न वञूं। डिग्री याफ़्ता जाम आहिनि, सनद याफ़्ता जाम आहिनि, सर्टिफिकेट याफ़्ता जाम आहिनि। तव्हां 10 साल अॻु में पंहिंजे ॻोठनि ओड़े पाड़े जी जांच वठो, तव्हांखे डिग्री याफ़्ता जेके 10 साल अॻु में घटि मिलंदा हूंदा, विरले मिलंदा हूंदा। अॼु सर्टिफिकेट असां सम्झंदा सर्टिफिकेट इल्मु आहे, या तो रसीद आहे, पढ़ियो उनजी रसीद आहे, रहियो उनजी रसीद आहे। इल्मु अमल में जा ख़बर पवो, इन्नमल इल्मु बित्ताल्लुम, इल्मु आहे सिखण सां। हाणे मोहम्मद मुस्तफा जेको दीन ॾिनो, उन दीन जे अंदर पैगाम, रुतबा, अज़मतूं, मक़ाम को ॾिना। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमत सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम। आऊं अमीं केॾा खुश नसीब आहियूं जो अहिड़े अज़ीम पैगंबर जा उम्मती आहियूं, जेको पैगंबर आयो त सभिनी खां आख़िर में आहे। उम्र जो दौरान केतिरो आहे? 63 साल, 40 सालनि खां पोइ नुबुवत मिली आहे। पर अल्लाह रब्बुल आलमीन रुतबा, मर्तबा, दर्जा, एहतराम, मकाम, अज़मतूं, फजीलतूं कुरान मजीद में आदम अरवाह जी निस्बत पंहिंजी जाइ ते, वरी पैगंबरनि खे रब साईं खिताब थो करे। ही खिताब सिधो सो पैगंबरनि खे आहे। रब साईं कुरान मजीद में ज़िक्र फरमायो, वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, पैगंबर ख़बरनि सभिनी खे गॾु करे अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो अहद, हिकिड़ो मीसाक़ वरितो, हिकिड़ो हलफ़ वरितो। कहिड़ो?
तहां सभिनी के नुबूवत मिलंदी तहां के पंहिंजे वक्त पंहिंजे इलाइके पंहिंजे दौर में नुबूवत मिलंदी पर को आखिर में हिकिड़ो पैगंबर ईंदो सुम्मा जाकुम रसूल आखिरी पैगंबर जो हिकिड़ो पैगंबर ईंदो जेको तहां जी तस्दीक करण वारो हूंदो तहां जी नुबूवत के सचो चवण वारो हूंदो तहां जी वेरिफिकेशन ऐं अटेस्टेड करण वारो हूंदो उहो पैगंबर जे वल ईंदो पुछा कंदो लतो मिनुन नबी तहां पैगंबर होने के बावजूद तहां को उन ते ईमान आनी दो आयो तहां पैगंबर पर तहां उन पैगंबर ते ईमान आनी दो पहली बार सिर्फ ईमान को आनी दो अलग जो अन्या हिस्सो है वला तंसुरुन तहां उनकी मदद करो तहां उनकी ताईद करो बीजा जो में तहां जो अदब एहतराम करो केखे में जो पैगंबर वरी इब्राहिम अलैहिस्सलाम जो वाक़ियो हुयो कुरान मजीद काबतुल्लाह जो तमीराती कम करे फारिग थिया अल्लाह रब्बुल आलमीन चाहे कुन फयकून काबतुल्लाह ठाण जे हवाले सां ॻाल्हि न रब ने कुन करे फयकून थी वञे हा पर रब साईं पैगंबरन जे हथां कम थो कराए तमीराती कम फिजिकली तौर ते कम कराया था जिस्मानी तौर ते कम कराया था तां त इंसानियत के पैगाम मिले को कम जो है वो इबदार कोने को उन सा मुनसलिक जेके हुए सोचू हुंदियूं आहिनि उहे इबदार थी सघंदियूं पूरे में अज़मत है ताकि के पूरे कंदे को हया को शर्म या को ऐब महसूस न करे पैगंबर जे हथा रब से कम तो कराए इब्राहिम अलैहिस्सलाम पुत्र इस्माइल अलैहिस्सलाम कम करे जब फारिग थियनि था इते भी करे दुआऊं कयो उन दुआउनि जे अंदर खोड़ सारी दुआऊं एगो जो अजीम जुमलो है रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम उमूमी तौर ते ता बुधदा दुआ पढ़दे इन जुमले ते कने खोल कयो रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम पाण के एतरी जमात में नमाज पढ़ी जो पाण रोजा रखांदा हिन महफिल में जाऊं सोचे न तो लगा तसव्वुर न तो करे लगा आवाम जा को मानू एतरी जुरत कंदो तो रब मुंहिंजी नमाज कबूल थी चुकी आ कि हिकड़ी नमाज के बारे में दावा करो अल्लाह मुझे नमाज कबूल थी चुकी है कि हिकड़े रोजे के बारे में दावा करो नेकी जे हिकड़े अमल के बारे में चवंदो मुझो उम्रो हज ज़कात सदका खैरात तिलावत जिक्र अज़कार दुरूद फजीलत के हिकड़ी नेकी के बारे में पंज पाण के चई सको अल्लाह मुझी नेकी कबूल थी चुकी है पाण दलील करो पाण के मलाइक ॿुधायो वो पान तकब्बुर करेगा इबादत जो तकब्बुर बुझाए कोने को इल्म जो तकब्बुर बुझाए कोने को दौलत जो तकब्बुर कोने को रंगत जो तकब्बुर कोने को कौमियत जो तकब्बुर ये सभई तकब्बुर मोहम्मद मुस्तफा का खत्म करना है खत्म करे ने पाए पान अरबी मक्के में भी करे जवदार अरबी होण महल या फजीलत काने का ये कहते मोहम्मद मुस्तफा को केड़ो प्यारो दीन इंसान की गाल थी अजो इस्लाम में इंसान के लिखो एडो मानू रंग जो कारो घर जो ते कोने को प्रॉपर्टी कोने आजाद मानू कोने को गुलाम है रंग जो स्याह कारो है इलाइको इते जो कोने मानू कोने इलाइके जो कोने को इलाइको हबशा है अफ्रीका जो अलीगढ़ इथियोपिया जे विच जो रंग जो कारो होजे बेघर जो मानू जो घर न होजे उनजी का मुआशरे के अंदर जेके तय थियल हिकिड़ा उसूल हुआ उन्हनि मुताबिक़ उन्हनि वटि उहा इज़त न हुजे इस्लाम इज़त इस्लाम कीअं इज़त ॾिनी जेॾी महिल उहो मुस्लमान थिए वरी उहो सजदो करे हय्या अल सलाह हय्या अल फलाह उन जे सज ते उहे अज़ीम तरीन माण्हू गॾु थियनि एतिरे ताईं जो मोहम्मद मुस्तफा में गॾु थिए थो सज केरु ॻोल्हे उहो सज साॻियो माण्हू बिलाल हबशी ऐं सज केरु आहे सज अल्लाह जो तंहिंजे करे गॾु पिया इन खां वधीक इंसान जो पैगाम हूंदो असां अॼुकल्ह मुआशरे जे अंदर एतिराज़ ते गौर कयूं था इस्लाम में पढ़िया किथे आहे जेके बि माण्हू एतिराज़ करण वारा आहिनि दिलि जी गहराई सां दर्दमंद था लॻे वकील थो कयां त उन्हनि क़ुरान में पढ़ियो आहे उन्हनि हदीस पढ़ी आहे दीन इस्लाम मुस्लमान जो नालो न आहे मुंहिंजा भाइरो दीन इस्लाम अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान मोहम्मद मुस्तफा जो फरमान कलमा यही था पढ़ो ना मयार इहो ई आहे
छा असां उन इस्लाम के पढ़ियो आहे जो हाण उहा शइ असांखे सम्झ में नथी अचे, असां इतराज़ कयो त ॻाल्हि सम्झ में अचे। बग़ैर पढ़ण जे हर मामले के इस्लाम सां जोड़े ऐं इस्लाम खे कसूरवार ॾियूं था, इन खां वधीक का नादानी हूंदी जो इहे शयूं करण वारा बसि पाण मुस्लमान। ईंदड़ नस्ल किथां सिखंदी? असां भलो सिखे बुरो सिखे, हक़ीक़त खे मुंहुं ॾिबो, हक़ीक़त जो सामनो करणो पवंदो। उन खां पोइ लिकाए केतिरो टाइम हलंदासीं? कारपेट जे सां केतिरो विझंदे कारपेट खे मथां लही छॾियो, उहो गंदगी साफ़ नथी थिए, उहो केतिरो उते उते पियो। असां पंहिंजे अमलनि में जाम बुराइनि खे, ग़लति सोचनि खे ख़तमु कंदासीं। उन्हनि में हिकिड़ी अज़ीम नेमत जेका आहे उहा अथव ज़बान। नाज़ुक आहे, हिसास आहे, फ़ाइदा बेपनाह है, खतरनाक एरिया जो नुकसान बेइंतहा है। या ज़बान फिजिकली तौर पे, मेडिकली तौर पे वॾी अहमियत वारी आहे, मूंखां बहितर न सम्झो था। इन ज़बान ते का शइ खाइण पीअण जी आवाज़ सां आणियूं था, फौरन महसूस थींदो आहे त शइ फिकी आहे, शइ कड़ी आहे, शइ मिठी आहे। पर जेकॾहिं इहा साॻी ज़बान आहे पर हमरा के मलेरिया बुखार आहे या ॿी का तकलीफ़ आहे, अलाह वात जो ज़ाइक़ो ई कोन्हे। शइ भली आहे, शइ मिठी आहे, पर हमरा के मिठास महसूस ई न थींदे, छो बीमार आहे किथे न किथे। इहा ज़बान एतिरे क़दुरु क़ीमती आहे, हिकु त जिस्म जो उज़ू गोश्त जो टुकड़ो जंहिंखे पाण ज़बान, ऐं ॿियो वरी इज़हार ख़यालात खे पाण ज़बान चऊं था। दिल में सोचूं आहिनि, दिमाग़ में सोचूं आहिनि, इहे ॿियनि ताईं कीअं पहुचाइनि, इन पहुचाइण जे ज़रिए खे ज़बान चऊं था। उनखे लफ़्ज़नि में पहुचायो, ॿोली चओ, ज़बान चओ, या वरी उनखे इशारनि में चओ। एतिरे ताईं जो तासुरात आहिनि चेहरे जा, इहे कुछ इशारा ॿुधाइनि था। इहा वॾी नेमत आहे, क़दुरु कयो। रसूल करीम सहाबा किराम खे जिनजा तज़किरा रब्बुल आलमीन कुरान मजीद में करे, रज़ी अल्लाह अन्हुम वरज़ू अल्लाह चवे, उलाइक अल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा चवे, आऊं पंहिंजी दिल जी ज़मानत पंहिंजे पाण खे ॾेई सघां। तव्हां दिल जी ज़मानत ॾींदव त यार आउं हासिल कोन कंदो आहियां, आउं कंहिंजो बुरो कोन सोचां। पर जेको माण्हू तव्हां हसद कंदो हुजे, जेको माण्हू तव्हां साड़ कंदो हुजे, तव्हांजी ग़ीबत कंदो हुजे, दिल ते हथ रखो, पंहिंजे पाण खां पुछो, इन माण्हू जे लाइ दुआ कंदव? दुआ निकिरंदी? बददुआ तो बिना ब्रेक निकिरंदी, बग़ैर हिसाब किताब जे निकिरंदी। अहिड़ो माण्हू जंहिंखे तव्हांखे ख़बर आहे त हीउ माण्हू मुंहिंजे पर पुठ गिला थो करे, ग़ीबत थो करे, हसद थो करे, अहिड़े माण्हू जे बारे में तव्हांजो मिज़ाज छा हूंदो? अहिड़े माण्हू जे बारे में दुआ कलमा चवंदासीं? कोन चवंदा, परेशान थी विया, चऊं न चओ, चई ॾेखारियो, उन खां पोइ तव्हांखे दिलि में को सुकून मिलंदो, उनजी का क़दुरु कयो, उन माण्हू जे लाइ दुआ कयो, अल्लाह उनखे सम्झ ॾे, ग़लतफ़हमी जो शिकार आहे। हिन ज़बान ॾांहुं इशारो करे मोहम्मद मुस्तफ़ा कहिड़ी जमात खे पियो चए? सहाबा किराम जी जमात। सहाबा किराम पंहिंजे ईमान जे बारे में वॾा फ़िक्रमंद हुआ। आम ईमान के बारे में, दौलत के बारे में आए, लिबास के बारे में आए, मोबाइल घड़ी कामिले पेन जे रंग ताईं पाण फिक्रमंद होता है, गाड़ियों के बारे में फिक्रमंद है, ईमान जो फिक्र थियो। इब्राहिम अलैहिस्सलाम तामीरात जी कम करे फारिग हुआ, चवंदा रब्बना तकब्बल मिन्ना, अल्लाह ही तू कबूल करे सुभान अल्लाह। उनके फिक्र है आम ही अकीदो दार तो पैगंबर जी नेकी का नौ बिला मशकूक होनी, पैगंबर की नेकी का रद्द थींदी नौ बिला तसव्वुर करे सघंदा। भई पैगंबर जी नेकी भी केड़ी काबतुल्लाह जो तामीराती कम बीठा किथे काबतुल्लाह में कम केड़ो कयो तो काबतुल्लाह जो तामीर कम केड़ो प्यारो है, केड़ो मुकद्दस है, केड़ो पाकीज़ा ऐं फिक्र केड़ो आ, टेंशन केड़ो आ, गणती केड़ी आ। आवां के मुखे गणती थी अमलन एड़ा मानो दौलत कमाण, दौलत कमाण दुखियो आ, पर वरी दौलत के संभाल अन्या दुखियो, दौलत के संभाल दुखियो आ। आवां खोड़ मिसाल ॾिसो पिया दुनिया में अॼुकल्ह तेज़ी सां वधे
माइटरानी मिल्कियत मिली, खानदानी मिल्कियत मिली, प्रॉपर्टी में हिस्सो मिलो, उड़ाई दे देर ने कमायो हो ना, जे कमायो उन्हनि खे ख़बर होगी, विञाइण महल के महीना लगा होगा, नेकियूं कमाइण ॾुखियूं आहिनि, चवंदा नेकियूं कमाइण ॾुखियूं, नेकियूं कमाइण वाकई ॾुखियूं हूंदियूं, हिकिड़े हिसाब सां ॾुखियूं हूंदियूं, ॿिए हिसाब सां आसान हूंदी, वज़ाहत कयूं था, पर नेकियूं ज़ाया कीअं पिया कनि, इहो फ़िक्र आहे। कयल नेकियूं, कयल इबादतूं पाण गॾु कंदा पिया वञूं ऐं ख़बर पवे त ज़ाया थो थिए, प्रॉपर्टी ठाहे अकाउंट में जमा कंदा पिया वञूं, ख़बर पवंदव आहे न अकाउंट का शइ अटैक पइजी वेंदा, दिलि जा दौरा पइजी वेंदा, कारोबार जा नुक़सान हाञा ॾाढा ॾुखिया। ईअं इबादतनि जे बारे में फ़िक्रमंद रहो त जंहिं इबादत जे मामले में पाण कंहिं गुमान जो शिकार आहियूं ऐं ख़बर पवे रब सां इहो बयान ज़िक्र कयो, सूरह हुजरात पढ़ो, अहिड़नि अमलनि जी निशानदेही कई आहे, फरमायो ईअं न थिए जो तव्हां अल्लाह मुंहिंजे रसूल जी फरमाबरदारी न कयो, नाफ़रमानी कयो ऐं तव्हांजा अमल चट थी वञनि, तव्हांखे ख़बर ई न पवे, अहिड़नि अमलनि जे बारे में ख़बरदार रहो। हाणे इन ज़बान जे बारे में सहाबा कराम के रसूल करीम मुखातिब थी करे हिन ज़बान मां इशारो करे फरमाई, हिन जी ज़मानत ॾियो न ज़बान, जेको तव्हां मां हिन ज़बान जी ज़मानत ॾिए, मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो आऊं जन्नत जी ज़मानत मां सम्झा थो, मुंहिंजे इन मुताबिक़ कंहिं साहबी बीही करे कोन चयो त मोहम्मद मुस्तफ़ा ने ज़बान जी आऊं ज़मानत थो ॾियां, आऊं मां को बि ग़लत ॻाल्हि का को जुमिलो कोन कयो। उलमा कराम वेठा मोहतात गुफ्तगू कयूं पिया, को हिकिड़ो साहबी ईअं कोन थो चए साईं ज़बान जे बारे में बेफ़िक्र थियो, असां कॾहिं को ग़लत जुमिलो कोन चवंदा, बल्कि फ़िक्रमंद रहंदा, रोई रोई रब खां दुआ घुरंदा, अल्लाह ही महिनत कई आहे क़बूल कयो। अमां नमाज पढ़ी करे फ़िक्रमंद थी करे रोई दुआ घुरी, पर नमाज असां पढ़ी ॼाणियूं था त असां ज़हनी तौर ते पाकीज़ा न आहियूं, ज़हन में ख़्यालात वसवसात गुनाह में ग़लत लॻा पिया आहिनि, का ख़बर कान्हे केॾी महिल सॾ अची वञे ऐं सॾ जो टाइम जेको थियो न, वलन युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा, पोइ वरी घर कान मिले, मोहलत कोन मिलंदी, अञा जा ॿार नंढड़ा आहिनि, न ईअं कोन थींदो त बीमार आहे थोरो चाक थी वठे, भला का वसियत करे वठे, भला कोई हिसाब किताब करे वठे, भला ही डिग्री पूरी करे वठे, भला ही सर्टिफिकेट ऐं सनद वठी वठे, भला ही इबादत पूरी करे वठे, टाइम अची वियो त अची अंदाज़ो लॻायो सहाबा किराम जी फ़िक्रमंदी। हदीस जी किताब सही मुस्लिम शरीफ में हिकिड़ो बाब आहे, किताब तौबा चैप्टर, उन जे अंदर इहा रिवायत आहे, ॿियो सुनन इब्न माजा जे अंदर किताब जनाइज़ जे अंदर रिवायत आहे, हंज़ला उसैदी इब्न सहाबी, उनजो नालो आहे हंज़ला उसैदी। सहाबा किराम जूं अहमियतूं फज़ीलतूं क़ुरान मजीद जे ज़रिए ॿुधंदा रहंदा, पर हिन सहाबा जी हिकिड़ी ख़ुसूसियत बि आहे, वकान मिन कुताब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूल की हिकिड़ी कमेटी ठाही जेके लिखण पढ़ण ॼाणींदा, उन्हनि जी ज़िमेदारी ही वही के रसूल खे तहरीर कराईंदा, नोट कराईंदा, जेके कातिबीन वही चयो वेंदो, कातिब जी जमा कातिबीन लिखण वारा, पर रसूल का मां को हूंदो हो या कंहिंखे सॾ कंदा, ही जेके आयतूं नाज़िल थियूं आहिनि, ही फिलाणी सूरत में फिलाणी आयतनि खां पोइ हिनखे शामिल कयो, यानी एड़े साहबी ते केॾो एतबार हूंदो, सीक्रेट साहबी हूंदो, केॾो राज़दार साहबी हूंदो। ये हंज़ला उसैदी उन्हनि मां, हाणे इहो वञे थो रस्ते में हिकिड़ो अज़ीम साहबी मिले, जंहिंजो नालो आहे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु। हाणे पुछा थो करे, पाण हिक ॿिए खां सवाल पुछंदा आहियूं, हाणे साहबी तो पुछा करे कैफ़ हाल कया हंज़ला, हंज़ला छा हाल, ख़ुशि आहिनि, पाण सां जेकॾहिं केरु हाल वाल वठे थो, अल्लाह नाशुक्री उहा ई ॻाल्हि वधी वई, ऐं को वीचारो टेंशन में एतिरो हूंदो आहे जो तव्हां हाल पुछंदो तव्हांखे बेहाल करे छॾींदो, हालांकि तव्हांजो वॾो हूंदो, एॾा मसइला ॿुधाईंदो, तव्हां दिलि में चवंदो यार ऐं रुको सलाम कयां काफ़ी, अलाह दुआ ई करे थो। हिन साहबी कहिड़ो जवाबु ॾिनो, अव्हांजे ज़हन में मुंहिंजे ज़हन में इहो ईंदो, साहबी खे हूंदो अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम आहे, शुक्र आहे मालिक जो, इहे जुमला हूंदा, पंहिंजो त नेक गुमान इहो ई आहे न, पर अॼु साहबी इहे जुमला नथो चए, साहबा ईमान जे बारे में फ़िक्रमंद हूंदा, चई हंज़ला छा हाल आहे,
ची हाल केड़ा को पूछी नाफक हंजला, नाफक हंजला। अबू बकर हंजला लगे तो मुनाफिक थी। अल्लाह मुनाफिक लफ्ज पाण सस्तो करे छड़ियो, सोलो करे छड़ियो, खतरनाक लफ्ज। बाहरो आजिजाना तौर ते भी उम्मीद रखी था कि अपील तो क्या ये जो लफ्ज है इन लफ्ज जो इस्तेमाल करो होता क्योंकि मुनाफिक न चो क्योंकि केड़ा लफ्ज था जो केड़ा तेला लफ्ज बड़ा खतरनाक लफ्ज। एडा खतरनाक है पंजे पहाड़न जे नेकन के लोड़े विदा समुद्र जे झग जे बराबर ता नेकियो जन ये उहे लफ्ज तो उन लफ्जन में ये लफ्ज तो जेके समुद्र जे झग जे बराबर नेकन के खत्म करे। पर मुनाफिकत में चना मुनाफिकत मौसूल कोना पर मुनाफिकत जो हिकड़ो उसूल होतो ही केड़ो मुनाफिकत के जाहिर हो मन्ने को कौन मुनाफिक है। मुनाफिक मनी तो मुनाफिक है वो मुनाफिक केड़ी मुनाफिक कदा कौन मनी तो मुनाफिक तो क्या कुरान में पढ़ो सूरह बकरा तफसीली तज़किरा मोमिन वाला चन चवन असान तो कहां सा है भाई काफिर वाला कि असान बाजार के तो असान कहां। रब ने फरमाया मुज़ब्ज़बीन बैन ज़ालिक ला इलाहा वला इलाहा। मुनाफिक जो रसूल ने के लिखा है वो ढक को हेदा ना निकाले को जाहिर को तो हेदा सहाबिया ईमान जो फिक्र बे के पहुंचो छे वो बे के पहुंचो छे मुनाफिक वो पंजे पार में खुटके में आ गणती में आ ए पंजे पार के जो तो अबू बकर किथे आ मुनाफिक तो कौन थी वो अबू बकर वजन के समझे वजन के समझे फौरन एवढो जुमलो होतो केडो कि सुभान अल्लाह इबादत हंजला चमी छापो सुभान अल्लाह दा बोलो सुभान अल्लाह चौदा आसान माना छा इधर पानी एकता होंदा वठण नहीं मुजी का पोजीशन वठण जी नहीं मजी का ऐसे ता सुठो गुमान करो। सुभान अल्लाह लफ्ज जी माना जी पाण के घणे भागी मुआशरे के खबर है कि माना है बड़ी तासीर जाती जिंदगी या परेशानी या मसला मिलन इन तस्बीह जे लफ्ज़ दा इन सुभान अल्लाह जे विरद दा। बुखारी शरीफ की आखिरी रिवायत रसूल ने फरमाया कलिमतान हबीबतान इला रहमान सकीनतान फिल मीज़ान खफीफतान अल लिसान। फरमाया बड़ा लफ्ज तो अल्लाह के तमाम घना प्यारा अल्लाह के वणदड़ा अल्लाह के महबूब है वो लफ्ज। फरमाया वजन में तराजू में साइमी में नेकिन दी तोड़ थी क़यामत जे ॾियारे उनमें ये लफ्ज एडा वज़नी है जो अंदाज़े खफीफतान अल लिसान जी पढ़न में चवण में अदा करन में तलफ़ुज़ में सब सोला और ये खुसूसियत है चवण में सोला बी खुसूसियत है वजन में तमाम घना इन्हें का वधिक खुसूसियत अल्लाह के वणन था। ये बई खुसूसियत इन्हें जे करे हैं जो अल्लाह के वणन वे बई लफ्ज वे सुभान अल्लाह सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। हर सुभान अल्लाह जी माना अल्लाह हर किस्म जे ऐबन का गलती का कमी कोताही का नक्स का हर किस्म जी मोहताजी ऐं मजबूरी का अल्लाह अकेलो पाक। यो अकीदत तो ही जो अजीम जुमलो यो लफ्ज पाण इस्तेमाल करना माना नहीं खबर कर नमाज शुरू करना पाण अल्लाह अकबर चई करे छा चवंदा सुभानक अल्लाहुम्मा सना पढ़दा सुभानक माना अल्लाह तू हर किस्म जे ऐबन का पाक है ऐं सुभान अल्लाह माना अल्लाह हर किस्म जे ऐबन का पाक है। बेके जे बारे में पाण या दावा नथा करे सको हर कोई मोहताज है हर कोई मजबूर है के न के हवाले से लाचार ऐं मजबूर रहा एतरे ताईं कुरान मजीद जा वाक़या पढ़ो कुरान मजीद तफसील तज़किरा कया पैगंबर सगोरा परेशान रहा के बीमार रहा के जख्मी था के शहीद था के घरन का बेघर था के बेचारा दिलावतन था के एडा जख्म खणदा रहा के बीमारियों में कई अरसे ताईं मुब्तला रहा। ये समूरा वाक़या कुरान मजीद अल्लाह हर किस्म जे लेवल का पाक है। अच्छा ये तस्बीह जो लफ्ज है पर रुकू में विधान कर दो सुभान रब्बियल अज़ीम पर सज्दे में विधान कर सुभान रब्बियल आला
विद्र का पूरी तस्बीहात अंदर हिकिड़ी नमाज ॾाढो कलाक तस्बीह करे अल्लाह से पाण खे मौक़ो ॾिनो त सुभान अल्लाह जे उन्वान ते पाण तफ़सीली तज़किरो कंदासीं त अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में इन जी फज़ीलत ऐं कहिड़े मौक़े ते इनखे इस्तेमाल कयो उन जी फज़ीलत अल्लाह खे वणंदा न मलाइकत इस्तेमाल कयो सुभानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना किते पर में नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक खोड़ पैगंबर वगैरह अहम मौके पे ये लफ्ज इस्तेमाल है कुरान मजीद में मौजूद यूनुस अलैहिस्सलाम वाली बात दुआ वो आयत ने आयत करीमा चले यूनुस अलैहिस्सलाम बच्ची के पेट में वही फातो है हां अते को रस्तो को ने वाक़ई कुरान मजीद तफसील में मौजूद है उदे खाती ला इलाहा इल्ला अंत सुबहानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन अल्लाह तो खास वा को माबूद को ने को मुसब्बिबुल अस्बाब को ने अल्लाह तू हर किस्म जे बंदा पाके इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन ना इंसाफी ज्यादती गलती मुखा थी एतराफ है रब छा थियो न चैना मिनल कम जे ही जो हन पुकारियो न इन नजरे सा अकीदे सा इन दिल सा रब तो फरमाए आसमान के इन एडी वडी तकलीफ में नजात मिली थी वक्त ज़ालिका नुंजिल मोमिनीन जगह मोमिन बेड़ा अकीदे सा पुकारे न रब तो फरमाए मोमिन जरा भला भला सुभान अल्लाह अंदाज़ो लगा रब से केडी मोहब्बत हो करे इंसान सा हां किते ताज्जुब जो जुमलो हुआ करे ताज्जुब या खुशी हैरानगी इन मौके पे सुभान अल्लाह वजह चेजे बुखारी शरीफ में एड़ो चैप्टर तो इन नाले सा बाब ताज्जुब इंद तस्बीह यानी करे ताज्जुब वाले मौके पे सुभान अल्लाह हां अबू बकर ते जो लफ्ज थियो सिद्दीक रज़ियल्लाहु ताला एडी बड़ी गाल ॿुधी हैरान ताज्जुब करे सुभान अल्लाह वाला तकूल हंजला जमी छापो अल्लाह किस्म जे बंदा पाक गाल बड़ी को करे हां हंजला को गाल बताया जे अबू बकर के जो खुद को अपने जे पान जे बारे में पहले ईमान जे बारे में वो यो आ जिस इन्ना ननु नकूनु इंद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काना अर्ज से मुस्लिम शरीफ में किताब तौबा की जरिए रिवायत को जी जिस पान मोहम्मद मुस्तफा महफिल में होगा क्या बिल्कुल होगा हां अंदाज़ लगा महफिल के दिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफिल में शामिल के रहे साहबा इशारे के नोट करता हो रसूल के खामोशी के नोट करता हो रसूल के ने पगर मुबारक के गंद करने चवंद के दुनिया की अतर परफ्यूम के महक के हुकार जिंदड़ी खुशबू काने का कारी सुगंध मुकाबला को दिखे सके जेड़ी अजीम खुशबू मोहम्मद मुस्तफा के पगर सो पैगंबर मोहम्मद मुस्तफा जे लुआब मुबारक में अल्लाह रब्बुल आलमीन मौजूदाती तौर पे शिफा रखी खोड़वा क्या मौजूद है तो मारूफ वाक़या पर सबनी के याद है सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला गज़वा खैबर वाला वाक़या रसूलुल्लाह फरमाया सुभान उन मानो के झंडो दी कामयाबी यकीन है अगवा कर रब्बुल आलमीन बशारत नहीं देनी रब से को मोहब्बत हो करे वो अल्लाह से मोहब्बत हो साहबा कराम की रात की गुजरी जिस रात पे सोचो सी सुभान यो एजाज साके मिले सजी रात पे सोचो सी सुभान यो झंडो मुखे मिले हर साहब जी ख्वाहिश यो झंडो सुभान मुखे मिले सुबह थी मोहम्मद मुस्तफा पूछा गई मजमे के अंदर अली रज़ियल्लाहु ताला को किथे जिसे अख में तकलीफ अख में सूर आया रसूल के मुखरा पर जो दुआ मुबारक इसको केरो अजीब पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु लुआ मुबारक हज़रत अली रज़ियल्लाहु अपनी अख ते फेरे एड़ी अल्लाह रब्बुल आलमीन शिफा अता फरमाई जन तकलीफ आहे हुई का कोई नुस्खो को फर्क की मौजूदा अंदाज़ लगा कुरान मजीद में कि कौन कुरान जिधर इशारा जिक्र करा जिसरा सबनी पैगंबर के मौजूदा मिला जिसका मालूमात दस्तयाब आहे कुरान मजीद के जरिए हदीस किताब के जरिए सीरत के जरिए तारीख के जरिए सबनी पैगंबर के जेतरा मौजूदा मिला इन्हें का कई भेरा वधीक मौजूदा अकेले मोहम्मद मुस्तफा अकेले मोहम्मद मुस्तफा हिकड़े से पहलू के जिक्र करो तो खोड़ तफसील उनवान मौजूद हां हिते मोहम्मद मुस्तफा महफिल में जेके सहाबा कराम वेंदा रसूल की खामोशी इशारे के नोट कर रसूल को वुजू करे वुजू जो पानी में हेठ किरण पहुंचाले सहाबा कराम उनके रुकन में खयो पंहिंजे चेहरे ते बने सुभान अल्लाह ही उहे सहाबा कराम
ये मोहम्मद मुस्तफा में एतरो ताल्लुक एतरी निस्बत है रसूल की महफिल में रसूल के जब बयान करे जणत मथे दे उनने पखी वेठा चुरन कोंदा पखी उड़ा भी न वने एनी गौर फिक्र सा में आता साहब हां जरा तेरी ते जो रसूल की महफिल में पाउंदा क्या बिल्कुल जे रसूल के जंदर बार नसीहत करे तो युज़किरुना बिदार वल जन्नत जे वल तज़किरा हो करे जहन्नम जा सख्तू अजाब अजियत मंजर हैबतनाक रोकनाक खतरनाक दहशतनाक जे वल रसूल की सिफत है नज़ीर आगाह करने वाला खबरदार करने वाला बेजार करने वाला जे वल रसूल के पूरे मंजर को जिक्र करे आम ये तो महसूस करा जहन्नम के दिशा अल्लाह कोई तकलीफ है महसूस होगा ईमान की सतह एडी थी दिया अज पांजी कैफियत आ रही कढ़ाई ने सोचो तो तकलीफ होने से पूछा जे वरी रसूल के जे पर जन्नत जा तस्करा सुभान जन्नत की नेमत को बुधाए आसाइश को बुधाए रुतबा मकाम एजाज को बुधाए जे कोई मंजर जे मोहम्मद मुस्तफा बयान करे हत्ता अन्ना रायकाइन जन्नत आओ अखियन सा जन्नत के निशान क्यों महसूस करे सुभान अल्लाह जेको असल गाली है सुम्मा आफसनल अज़वाज वल औलाद व सय्यात जे वल आओ हलो तो ना कर पंजे बारन में हुंदा घरवारन में हुंदा पो ईमान जी को है अहमियत छो का कैफियत व हालत व मिजाज व तबीयत छो का हुते आयो रसूल की महफिल में ते या सत्ता है या लेवल है यो मिजाज है पर घर में जो था बारन में घरवारन में हक्का फर्जन मशगूलियत व ज़यात कमकार में मसरूफियत में है पर वहां के दिन चोकने मुख्य फुट कोआ के मुनाफिक करना ईमान पूरो फुटे को यो दिल में अमान दिल में जेके ईमान के बारे में फुट को महसूस है ना बड़ा खुशनसीब ईमान जो फिक्र कर अन सारी जे नदी हा गाल कई अगियो सारी छातो ते अना है जे फवल्लाह इन्ना लनलका बिस्लाह अंजरा केड़ी को बात करी अल्लाह जो कसम है अबू बकर कुरान मजीद में जे अंजरा केड़ी को बात करी अल्लाह जो कसम मूसा भी आ मूसा भी सागी हालत छाते चहरो मोहम्मद मुस्तफा हदीस मुझे महफिल मुबारक की गाल के उसके ईमान का फुटका दिखा आया मोहम्मद मुस्तफा गाल के सजी रसूल के कुर्बान मुस्कुराए मुतमईन थी करे जो कमाल जो जवाब दो जो मुझा साथियो परेशान खुट को न कयो या खुट के दी गाल का जे इल्ला तदूना अलामा तकून इंदी व फिर जिक्र लसाफ फकुल मलाइकतु अला तुरकुम व फी फुरशिकुम जे अंजरा ई गाला दिल ई मिजाज की गाला ई तबीयत की गाला ईमान के बारे में खुद को न करो दिल की हालत घट भी रहती है अरबी में दिल के जे कोई कल्ब काफ कलम था जेदी माना है पलटो था फिर की वने यकदम फिर वने दिल से भरोसा न हो एवढं म्हणता है साल प्लानिंग होतं करे एवढं मगलो ठरा 10 साल जे पूरा थने प्यार भेज जो था यार हां नक्शो मदो न को ने पैसो घणा मदो न करो भले जरूरत आहे पैसो ही कोने को बड़े उदाहरण ला को खां घर पर ना भला ना दे मन हलाल हो दिल फ्री ये विद्या मस्जिद की रस्ते में बोलियो सही दिल ये है दिल के जीवन मासूमियत कल्ब इल्ला मिन तकल्लुबी फाजर कल्ब मिन कल्ब पतावी अरे कोई में जेदा दिल के जे कोई पलटो खाना वाली ने करया एकदम फिरो ने जे कोई ने फेरना ने जा फिरने गिरने से मजबूत थे ठहराव थे रसूल की दुआ कदा करी अल्लाहुम्मा सब्बित कल्बी अला दीनिक परवरदिगार अन दिल के मोहम्मद मुस्तफा केनी पाकीज़ा दिल के खोलियो जो ज़मज़म सा हिकमत सा भरियो जो ये मौजूदाती शक्के सदर उम्मी सीरत के किताब में बच्चे करे मोहम्मद हजरत असकलानी रहमतुल्लाह अलैह बुखारी की शरह में बता दो 4 चक्कर हिकड़ो मौजूद हो रसूल की केडी दिल पाकीज़ा सुभान केडी नरम है मेहरबान दिल हां अंदाज़ो लगाओ रसूल को फरमाया ने इल्ला तदूना अलामा तकूना इंदी व फिर जिक्र जेकर ताली हर वक्त यही कैफियत ये मिजाज है कि अता तबीयत रहे व फिर जिक्र ऐ जिक्र अल्लाह की याद ज़ुबान के जरिए अल्लाह की याद लफ्ज़ ना
दिल जे अंदर अल्लाह जी याद आए जिते गुनाह करण वजो पिया ऐं के रब तो याद अची ने गुनाह छॾियो था इहो अज़ीम ज़िक्र है अज़ीम अल्लाह जी याद आयो अल्लाह याद रखियो गुनाह छॾे हां रसूल का फरमान है हमेशा ये कैफियत में हो न पोइ मलाइक रस्तन ते लही दा ता रस्ता रोके साफ है को मलाइक को मलाइक ता हाथ मिलाए फखर में सुभान अल्लाह इन मामलात मिलाए वफी फुर्श को मदीना वजन से मुझे शरीफ ताने बिस्तर से जीदा कुत्ते भी ताना आप मिलाया ये अल्लाह के दिलो अजीम बाना जिक्र में मशगूल रहंदो ईमान की सत्ता है दिया तो मुझा दोस्तों ये के दिल ज़बान इन जे इस्तेमाल जो पा दिल में जे ख्यालात प्लानिंग को मंसूबा ठहरा ये ज़बान है रसूल के को जुमलो जो वक्त गाल घणो चुका गाल में समेटो था रसूल के कोई जामे कलमात मिला जेको जुमलो जो ता सिंधी में यार या मकानी ज़बान में पासा बनी गया अमल जो दार मदार नियत के साहब जो दीन जो अध हिस्सो थो यो जुमलो दीन जो अध हिस्सो सिर्फ यो जुमलो टिन लफ्ज़न ते मुश्तमिल इन्ना वाला अमाल बिनियात अमल जो दार मदार नियत दिया यानी को कम दीन जो नेकी जो कबूल तदा थींदो जने ब हिस्सा जा बशर बई लाज़िम है एक त नियत खालिस हुजे ऐं ॿियो वो अमल सुन्नत मुताबिक हाणे अध हिस्सो थियो नियत खालिस अध हिस्सो सुन्नत मुताबिक नियत भली खबर पाए काबतुल्लाह हिन पासे जानी वाणी मानू उत्तर को करे ऐं चयो अल्लाह ने को ॿुधे ॿुधे न अल्लाह ताने को गला अल्लाह ने ताजे ख्याल के पंजन खां अग में जाने तो ख्याल पैदा करो अमल सुन्नत मुताबिक कोने नियत भले खालिस हुजे अमल काबिल कबूल कोने अच्छा अमल सुन्नत मुताबिक पर नियत खालिस तब अमल कबूल करे भले हज हुजे पूरा हुजे जिहाद मामला जान ले करे पर नियत जगह खालिस करा हां अंदाज़ो लगायो इन ज़बान के बारे में आम मोहताज केतरा इनमें गीबत है ना गीबत अल्लाह मां ने पाड़े खबर ना दी गीबत की का है गिला आम अमी कोई मान वाला थी सके तो यार ये मुझे प्रोटी बगैर गीबत करण जे बगैर गिला करण जे प्रोटी गुजरो जे इमाम बुखारी रहमतुल्लाह अल्लाह के कोड़ दर उनते रहमत हुजे बेपनाह तकवा परहेज़गारी चेत मानव जे जाती मामलात में घट एतरे कदर आम मुतमईन आया एतरे कदर उम्मीद कया तो क़यामत जे दिहाड़े गीबत जे मामले में मुखा अल्लाह रब्बुल आलमीन से जगह हिसाब ये बनी गा तकवा इखलास इमाम बुखारी के बारे में आप पढ़ कर पढ़ो बुधो को मान तकड़ो है वे मतलब तकड़ो इन्हें मान के थोड़ा लोग की गिला आप जवाब को पर वो समझी तो गुजार से माशरे में थे जा रोक के जी गिला शुरू करे आने वे तो एक तकड़ो की दो बाकी आते पूरा वाला अल्लाह रहम करे ज़बान में इस्तेमाल पर क्यों किए का गीबत के अल्लाह रब्बुल आलमीन छाते कुरान उन आयत जे तर्जुमे के सिवा हमरे जे कर दोराए तो वधिक थी सके पाण के बर्दाश्त न करे अयो हिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैतन अल्लाह फकरतुहु सूरह हुजरात रब ने होते गीबत गिला करना जी छा तहां को चाहिदो पंजे बोल हाल गोश्त खाए अस्तगफिरुल्लाह कुरान में लिखा है ये आयत वधी दोहराने सकता यो तो गीबत या गीबत फजर नमाज स्याए में पढ़न सहूलियत किया वरी इशा की नमाज स्याए में पढ़न सहूलियत किया को मान तहज्जुद की नमाज पढ़ो जे केॾो ॾुखियो कमु करे वने ऐं के खबर पवे थी तो निकता है जुदाई नमाज कबूल थी अल्लाह छा बजो समझो केरी तकलीफ ही गीबत एड़न अजीम अमलन के लोड़े दी घोड़ जगत हदीस बुझो है लेकिन मारूफ हदीस से मुस्लिम शरीफ उमूमी तौर पर बात काम बुझो अतजरून वल मुफलिस रसूल का फरमान खबर दो मुफलिस गरीब मिस्कीन मानो के जो गुलाम है हमारे ज़हन में वही जो आपको साहब आकराम वही जो आप
अल मुफलिस फीना अल्लाह दिरहम वला दीनार वला मता से असा गरीब मिस्कीन मुफलिस के चोदा जो पैसो तो कराए को गुजार थे तो कोने के लगा मुफलिस रसूल का फरमान मोहम्मद मुस्तफा की उम्मत से मुफलिसान ने केड़ो पर मैं वो आए याती यौम क़यामत क़यामत दे दिहाड़े दो बिसलात नमाज पढ़ी व बिसौम रोजा पढ़ी वबे ज़कात ज़कात अमल में हुंदो हज हुंदा असी इबादत में काम कयो त जे गलो गले कद शद महावा अकल माला दरबहा सबक दमा बीतो हिसाब किताब पियो दे रसूल का फरमान को मान पे दो सही मुके मारो वाह थे तो को मान पे दो सी कातला को मानो बेदो कद शब्द महागा जबानी गाल पे किसी ने शब्द महागा को मानो बेदो से गाली अल्लाह गाल के कच्चे साजे मुआशरे में गाल मतलब तो समझो वजे अलवियो यो गाल के गाल मतलब तो समझो वजे गाल बाहर कितना सिखना किताबें में सिखना सरकारी सिलेबस गैर सरकारी सिलेबस पेरा खण दो मां ने वधीक पेरा ताला बिटबा को मुका वधीक कान मामले में दो पान बदन ज़बानी सिखना और मासूम के खबर न हो गया तो चौं था पाकीज़ा एदा पाकीज़ा रिश्ता जिनका तज़किरा रब कुरान में जिक्र है असा कार में रिश्ते क्या लेकिन लफ्ज जो है कोई नाकाबिल बयान नाकाबिल तसव्वुर ये हम सुनो ये जो एहसास तो है कि ज़बान के जरिए हां वो पान आयो एक ने को खणी पोतो पर हां फरियादी पी रहा हमरा जवाबदार थियो गुलजन थियो अदालत रब साईं दिया देती लेती भाकरो पायो मामलो पे एकड़ी भी नेकी जरा सिकदा एकड़ी भी नेकी जरा रिश्ता जवाब दियो ने दोस्ती जवाब दियो ने हां वो हिसाब किताब शुरू थियो रसूल के फरमाया है जो नेक को देना शुरू कदा वहार अनान मना ओड़ो पाड़ो बरादरी देती लेती मुलाजमत कारोबार नौकरी जिते वियो आना मना इंतहा करे मुलाजमत अन्या बिठा इन जो नेक को खत्म थियो अन्या फरियादी बिठा न जा मामला हान था करे साफ करण वालो अल्लाह रब्बुल आलमीन ए जे फरियादी बिठा न इन जा गुनाह हान हिन जे मथा हणो पर ने को खत्म गुनाह एतरा जो फुटिया पे बेन जा गुनाह इन जे में हां इयो तो असल में तम दस्त मुफलिस हां जो को ही बारी कोने सुन्नत तो या सरदार हां यो के जहन अल्लाह इन ज़बान जो इस्तेमाल या ज़बान की ताकत वाला करोड़ों का सौदा कराए या ज़बान तहरीर में शब्द दे या ज़बान एरिया जो मुल्क का मुल्क उड़ाए चले कौम जो कौम उड़ाए चले या ज़बान वाली जे को खाण दे छे या सागी ज़बान कत्ल खल मामला न उहे मान बख्शे छे ई ज़बान मुल्क जा मुल्क 20 साल उड़दारन वरी इन ज़बान जे जरिए उठे को ज़बान में बाल को मास तोतली बालकण में जो बाल हुआ ता पाया थकल टुटल अचो इन टेंशन में जो मासूम बाल जब नाग नखरा कदे ज़बान के जुमला जे हो वे सब थक परेशान सब दूर कर या ज़बान इन ज़बान जो इस्तेमाल एडो मोटा ने एडो नाजुक है जो बुखारी शरीफ रिवायत है रसूल का फरमान को मान अमल दो करे नेक दो करे अमल दो करे नेक दो करे जन्नत जे एतरो वे जो पहुंची चुका एतरो वे जो हदीस आलमन एक बारिश एक गिरांट ये चंद इंच जो फासलो जन्नत जे एतरो वे जो पहुंची चुका के जो नेक मानवा एडो भलो मानवा पर जी रसूल का फरमान एकड़ो लफ्ज होचे अल्लाह एकड़ो लफ्ज अल्लाह के वो लफ्ज पसंद ना रसूल का फरमाया उन मानव के जन्नत परे निकाला अल्लाह रब्बुल आलमीन एकड़ो लफ्ज वो पसंद ना आयो रब सा के जन्नत नेक को संभालना काठू पर वरी अल्लाह रब्बुल आलमीन मेहरबान बने दुआ गफूर रहीम बने दुआ कदरदान बने दुआ शाकिर सिफत है गफार सिफत है गफूर है रहमान है रहीम है अलवदूद है मोहब्बत करने वाला अब वहां पर जे पाला इतनी मोहब्बत मत आओ पर जे पाला इतनी मोहब्बत के कर
पाण भाग हमार माफ करने ला तैयार फैसला थियो भाग को पाए वहीं पर दिल में गाल करने ला तैयारी असान एड़े कुछ ना मानो पंजो पाण कदर को बाके रसूल का फरमाओ को मानो गुनाह कदो वने जहन्नम जे बिल्कुल वेझो पहुंची चुको पर को हिकड़ो लफ्ज़ रब के पसंद है मानो जे नजर में अल्लाह छाया लेकिन फरमाओ पर रब्बुल आलमीन गफूरुर रहीम मानो नियत हिकड़ी हुजे खालिस खालिस नियत होने के बावजूद जुमलो करो निकलो वने बाद का वो जुमलो गलत है वाक़िदा बुखारी शरीफ में नियत वा कौन हुई जुमलो करो निकलियो बाद का वो गलत जुमलो है वजह गुनाह वाला जुमलो है पर नियत वा कौन है रब्बुल आलमीन पकड़ कौन लैसा लैकुम जुनाह फीमा अख्तातुम बिही कुरान में बाल औकात के जो खतरनाक जुमलो निकली हो रसूल का फरमाया तो मिसाल ही जिक्र रखी को मानो सहरा में मुझे को जगह काने का थको टुकड़ो किथे को वण नजर आयो थकाव जे तौर ते तरफियो आराम के निंड सवारी कुछ देर बाद वो थोड़ी ठई सवारी आए कान सारो सामान जो गडो को कोने हां को मान कोने को सहारो कोने को जहां केरा आखिर मरण जो इंतजार है बिल्कुल खबर को ने को रस्तो को ने जे वरी थको टुकड़ो परेशान टेंशन में उनके कुछ वरी नहीं बचे ए वरी सुजाग थे किससे तो आगी शे उते बीठी आ या खुशी केतरी रसूल को फरमाया एजी जो खुशी में मानोगे थे ए खुशी में उठे तो परवरदिगार तू मुझो बानो आ मुझो रब जुमला तू मुझो बानो आ मुझो रब गलत फहमी में खुशी की इंतहा कौन रही नियत जी को नहीं इन जे करे बुखारी शरीफ में दरवाजा हो गया ते जे करे को गाल इन्नमल अमालु बिन्नियात की बात ए मानो बेचारा लायक में जुमला थी मानो इल्म ना है समझना है जगह समझना है तो मन होता है रसूल को फरमाया मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर अल्लाह के वास्ते दे रही आखिरत जे ईमान की गाल की जेको आखिरत ते यकीन रखो हो जे अल्लाह ते यकीन रखो हो जे उनके गुरजे फल यकुल खैरा गुफ्तगू करे भली करे छुट्टी गाल करे और लियसमुत या तो खामोश रहना नादान ए बेवकूफ मानो जला तो धर्म जैसे न तो गला उनकी नादानी ढाकी कोई पर जेरी बल गलाण लगे हां नादानी जाहिर हुई बेवकूफी जाहिर हुई थे कहने के साथ तो दाना पे गलाण में एजा एड़ा मानो है जे गलाण खां अगु में सोचीदा ब्या वो मानो जे गलाण ना को सोचे कराई दा को सोचे गलत कर यार नाम ना से गला माफी वठी ट्रियामरी होया है जेके न गलाण का पहली सोचे नहीं गलाण ना को सोचे लगा रही हाने ट्री कैटेगरी वाला जो सदा ही नुकसान है इन्हें तो तेरी कौन जैसे तेरी सोच बदले और ये एहसास ही करना गलत गला तो मुझे भाई इन्हें ज़बान के जरिए ता जिक्र करोगा अज़कार करोगा दुरूद शरीफ पढ़ोगा नेकी की गाल करोगा या ज़बान अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है नेमतन की कदर करना नेमतन के सुनाना रसूल के भी अज़मत रसूल के भी इताअत अल्लाह की तौहीद खालिसतन पहली इस्लाह खातिर को उमूमी तौर पे तमाम जैसी तय इंसानियत ने आवाज बने को सभी इस्लाह खातिर अल्लाह रब्बुल आलमीन असा के संजीदगी असा के एहसास के अल्लाह रब्बुल आलमीन तौफीक अता फरमाए असा पाजे नेकिन वाले मामले में संजीदा को नेकिन की उन दौलत की नेकिन की उन सरमाए के इजाफो बाणी और ये हिफाजत को कयो ए गुनाह के बारे में खबरदार रहो ज़बान आफत एडू तबाही एडू है गिला गीबत तकब्बुर गुरूर आकड़ हसद बुग़्ज़ गलत गाल एक शे खबर का है हक ही शे पर ना हक के हक करे पेश करने ये ज़बान को आफत अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है जेकी कुछ गुजारिश की मुख्य वाके सोचण समझण एहसास पैदा करने तौफीक अता फरमाए। वाह।